Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. पाकिस्तान में अमेरिकी डॉलर जी उॾाम जारी। इंटरबैंक में कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं डॉलर ₹1.25 महांगो। अमेरिकी डॉलर जो मुल्ह ₹210 थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ आशियाना हाउसिंग स्कीम रेफरेंस से ॿुधणी दौरान लाहौर जी एहतिसाब अदालत में पेश। नैब तरफ़ां शहबाज शरीफ के हाज़िरी खां मुस्तक़िल छूट ॾियण जी मुखालिफ़त। शहबाज शरीफ अदालत में चयो त कॾहिं बि हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त न ॾिनी हुई। अदालत जॾहिं तलब कयो त पेशी खे यकीनी बणायो आहे। क़ौमी ज़िम्मेवारियूं निभाइण जे लाइ हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त ॾिनी अथऊं। एहतिसाब अदालत वज़ीर आज़म जे मुस्तक़िल हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की ऐं गजगोड़ सां बरसात बाद आम ज़िंदगी मुतासिर। सखर में बरसात बल्दियाती इदारनि जी पतवाह करे छॾी। शहर जूं घिटियूं ऐं रस्ता बरसाती पाणी जे तलाउ में तब्दील। मुख्य बाज़ारुनि में बरसाती पाणीअ सबबि शहरनि खे अच वञ में ॾुखियायूं। कशमोर, हुमायूं शरीफ, कादिरपुर, रोहड़ी ऐं भरपासे जे इलाइक़नि में बि बरसाती पाणी निकाल न थियो। वक़्फ़े वक़्फ़े सां बिजली ऐं मवासिलाती निज़ाम बि डामाडोल। PTI जे लॉन्ग मार्च दौरान हंगामनि जे केस में शाह महमूद कुरैशी, असद उमर, शहरयार आफरीदी, कासिम सूरी, शेख रशीद ऐं ॿियनि अॻवाननि जी ज़मानत मंज़ूर। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत PTI अॻवाननि जी ज़मानत जी दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे असद उमर चयो त ताक़त जे ज़ोर ते मुल्क बंदि करे सघिजे थो पर हलाए नथो सघिजे। खुर्रम दस्तगीर बि एतराफ़ कयो आहे त मौजूदा हुकूमत साज़िश कई हुई।